जॉइस तव्हां पारदर्शक ऐं ॾेखारियो अथव। मुंहिंजे वीचार सां हिकु महान नीव आहे हीअ तव्हांजी सेवकाईअ लाइ। प्रभु तव्हांजे लाइ जीवन में छा कयो, तव्हां हमेशह आसान कोन रहिया आहियो। तव्हां उहे ॻाल्हियूं ॿुधायो कीअं तव्हां उन मां ॿाहिरि निकितव। तव्हां असांखे ॿुधाईंदव। जाम महत्वपूर्ण आहे इहा ॻाल्हि। जंहिं महिल तव्हां वक़्त खां दर्दनाक खां कीअं अचो था उहो तव्हां ॿुधायो। सभिनीनि खां पहिरीं जिंजर मूंखे सचमुच विश्वास आहे प्रभु मूंखे ॾिनी आहे हिकु भेट ईमानदारीअ जी ऐं व्यक्तिगत हमेशह सां गॾु मां साफ़ दिलि सां रहियो आहे ऐं मां विश्वास कंदी आहियां कि हर हिक खे शायदि व्यक्तिगत में इहो सभु करणु खपे ऐं जेको प्रभु मूंखे गिफ्ट ॾिनी आहे मां सचमुच विश्वास कंदी आहियां कि उहा माण्हुनि जे लाइ आहे। छो त माण्हुनि खे सचमुच उमेद जी ज़रूरत आहे। सचमुच उहो ज़रूरत कंदा आहिनि ऐं सचमुच उन जी विजय थी करे विया हुजनि ऐं संघर्ष कयो हुजे कहिड़ी समस्या सां मां निकिता आहिनि। पर उहो जेको मामले में मां चवां थी त जेकी समस्या हुई शारीरिक शोषण थियो हुयो, पर जेकी बि ॻाल्हियूं थी हुयूं पर उहो दुख पहुचाईंदियूं आहिनि। सभिनीनि खां वधीक महत्वपूर्ण आहे कि प्रभु तव्हांजी परवाह कंदा आहिनि। मां चवणु चाहियां थी कि तव्हां सम्झी वञो प्रभु परवाह कंदा आहिनि ऐं दुखी न थियो, दिलि सां ॻाल्हायो, उहो तव्हांखे ठीकु कंदो ऐं तव्हांखे उन जी तुलना बि न करणी आहे कंहिंसां। पंहिंजी तकलीफ़ुनि खे बजाए छॾियो, उहो तव्हांजी तुलना पाण कंदो। मां तव्हांखे चवां थी कि तव्हां विश्वास कयो दिलि सां ऐं इहा इच्छा कयो कि प्रभु तव्हांजे लाइ कीअं पाण अची करे तव्हांजे जीवन में सभु सुधार करे थो ऐं उन जो अनुग्रह कयो। मूंखे इहो विश्वास आहे। इन करे मां तव्हांखे खुले दिलि सां इहो सभु ॿुधाईंदी आहियां जीअं तव्हांखे सम्झ में अचे। ऐं हिन गवाहीअ में कुझु ॻाल्हियूं आहिनि जेकी जाम कठिन हुयूं, पर त बि मां तव्हांखे सभु ॿुधायो कि तव्हांखे सम्झ में अचे कि जंहिं महिल तव्हां इहो सभु ॿुधो उहो जाम कठिन थींदो, पर प्रभु उनखे कीअं ठीकु कई। जीअं मुंहिंजो शारीरिक शोषण थियो हुयो, दरअसल इहो केतिरो ग़लति थी रहियो हो जंहिं महिल मुंहिंजो बलात्कार थियो नंढपण में। ऐं इहो तव्हांजे लाइ इहो चवणु कि बलात्कार अखर अहिड़ो कुझु आहे जेको तव्हांजे हाणे बि करणु शुरू कयो, पहिरें न चवंदा हुआ। मां इहो न कयो। कॾहिं कॾहिं मां चवंदी हुअमि ऐं जॾहिं मां इहो पंहिंजी गवाही ॿुधी तंहिं महिल दरअसल मां कॾहिं सच में इन तरीक़े सां सोचियो न हो, पर उन मूंखे शारीरिक दबाव कोन विधो हो। कूड़ जे तरफ़ां चालाकीअ सां ॾकाए करे ऐं धमकाए करे ख़बर अथव मूं ते पोइ बि दबाव विधो वियो हो। ऐं हिन करे बलात्कार जी परिभाषा जे अनुसार बलात्कार थींदो आहे उहो जॾहिं कोई तव्हांजी इच्छा जे ख़िलाफ़ तव्हांजो शारीरिक रिश्तो ठाहिण जी कोशिश करे ऐं कम जो जेको हो। ऐं त मुंहिंजे पीउ मूंसां बलात्कार कयो जाम दफ़ा, मुंहिंजे वीचार सां घटि में घटि 200 दफ़ा कयो हुई, 200 दफ़ा। ऐं जॾहिं मां हिन जे बारे में सोचींदी आहियां प्रभु असांजे जीवन में करे थो सघे ऐं जंहिं महिल मां ॾिसंदी आहियां कहिड़ी हालत में हुयमि ऐं प्रभु मूंखे कीअं ठीकु कई। मुंहिंजो मतिलबु आहे कंहिंखे बि उहो ॿुधाइण जी इच्छा न हूंदी आहे अगरि हिन सां उनखे उमेद मिले इहो चवण जी अगरि प्रभु तव्हांजी मदद कंदो ॿाहिरि निकिरण में, तॾहिं मूंखे बि विश्वास आहे प्रभु मुंहिंजी मदद कंदो। मां मानसिक भावनात्मक ऐं मौखिक शोषण थींदो रहो मुंहिंजे पीउ सां जेसिताईं मूंखे यादि आहे जाम नंढी उमिरि में, जेसिताईं मां पंहिंजो घर न छॾियो 18 उमिरि जी। शोषण जो मतिलबु ग़लति इस्तेमालु थियणु, ख़राब तरीक़े सां इस्तेमालु करणु, किनी तरीक़े सां इस्तेमालु करणु ऐं इन तरीक़े सां इस्तेमालु करणु जंहिंसां नुक़सानु थिए, इस्तेमालु करणु किने तरीक़े सां। अॼु हिते हज़ारे माण्हू आहिनि ॿुधण वारा, शायदि शारीरिक भावनात्मक मानसिक मौखिक शोषण थियण वारो हुजे। हर शोषण नुक़सानु थींदो आहे। जॾहिं बि असांजो ग़लति या अहिड़े के कम जे लाइ इस्तेमालु थींदो आहे जेकी प्रभु जी इच्छा न हूंदी, उहो नुक़सानु आहे। मुंहिंजे पिता मूंसां गॾु जाम दफ़ा कई ऐं तव्हांखे मूं ते विश्वास करणो पवंदो जॾहिं मां तव्हांखे ॿुधाईंदमि कि हिन मां कुझु आहे। कुझु ॻाल्हियूं अहिड़ी ॻाल्हियूं आहिनि जंहिंजे बारे में ॻाल्हाइणु अहिड़ी वॾी भीड़ में चवणु मूंखे पसंदि कोन्हे। उहो मूंखे चाबी जे हुल मां ॾिसण जे लाइ मजबूर कंदो हो जॾहिं उहो मुंहिंजी माउ सां गॾु संबंध ठाहींदो हुयो। हुन खां पोइ मूंखे इहो सभु हुनखे ॿुधाइणो पवंदो हो कि मूंखे कीअं महसूसु थियो उहो उन कमरे में जंहिंमें कोई बि न हुजे। उहो मूंखे उत्साहित करणु पियो चाहे।
हुननि खे जॾहिं बि मौक़ो मिलंदो हुयो मुंहिंजे ग़लति स्थान ते पकड़ींदो हुयो, जेको मूंखे नफ़रत हूंदी हुई हुन कमरे में वञण ते। मूंखे यादि आहे जॾहिं मां घर में हूंदी हुयमि, मुंहिंजो सभिनीनि खां वॾो उद्देश्य हूंदो हुयो उते न वञा जिते उहो हूंदा हुया। अगरि उहो कोई कमु करण लाइ तहखाने या गैरेज में वेंदा हुया, मूंखे 5-10 मिंट खां पोइ अचण लाइ चवंदा हुया हुते। ॾेखावो कंदा हुया जीअं मां हुनखे ॻोल्हे रही आहियां। छेड़छाड़ कंदा हुया, मूंखे टच कंदा हुया ऐं हुनखे मूंखे टच करण लाइ चवंदा हुया। मां लगातार ॾकंदी हुयमि की मुंहिंजी मम्मी अची वेंदी ऐं मूंखे दोष ॾींदी। जॾहिं उन्हनि खे किथे वञिणो हुयो, मूंखे उन्हनि सां ज़िद करणी पवंदी कि मम्मी मूंखे तव्हां सां गॾु हलणो आहे ऐं तेसिताईं करणी पवंदी कि आख़िर में उहो चवनि कि हा तूं मूंसां गॾु हल। इहा जाम सुठी ॻाल्हि आहे, उहो जाम सुठी योजना ठाहे रखंदा हुया कि मां वञणु चाहींदी हुयमि, मां सच में वञणु कोन चाहींदी हुयमि। मूंखे उहो करिणो पवंदो जेको उहो चवंदा हुया। मुंहिंजी मां हर जुमे जो सुबुह जो किराणे जी दुकान ते वेंदी हुई, मूंखे हुन सां गॾु वञण जी इच्छा हूंदी हुई, पर उहो घर में ई रहंदा हुया या मूंखे न वञण लाइ बहानो ठाहिणो पवंदो हुयो। ऐं जॾहिं उहो हली वेंदी हुई, मूंसां बलात्कार कंदो हो। ऐं जॾहिं असां स्विमिंग लाइ वेंदा हुआसीं, मूंखे उनखे स्विमिंग सेखारण लाइ चवणो पवंदो हो जीअं पाणी में हथु लॻाए सघे। अहिड़ी कोई जॻह न हुई जिते हुन मूंखे हथु न लॻाई मां वॾी थियमि। मां नथी सम्झां कि असां कल्पना बि करे था सघूं कि उहो ॿारनि सां गॾु नुक़सानु पहुचंदो, जिते उहो पहिरीं सुरक्षा महसूसु करे सघे। मां कॾहिं सुरक्षित महसूसु कोन कयो। मूंखे ख़बर आहे कि तव्हां मां जाम माण्हू बिल्कुलु इहो अनुभव कयो हूंदो। कुझु माण्हुनि खे लॻंदो हूंदो कि मां हुननि जी कहाणी ॿुधाए रही आहियां। उहो चाहींदा हुआ कि मां स्कूल मां छोकिरियुनि खे घरु वठी अचां। मां स्कूल जे सभिनी छोकिरनि लाइ बहानो ठाहिण लाइ सफल थींदी हुयमि। मूंखे ख़बर आहे पासे वारी छोकिरनि सां हुन शोषण कयो हो। उहा मुंहिंजी साहेड़ी आहे, मूंखे यादि आहे उन पाण मूंखे उनखे अहिड़ी जॻह ते वठी अचण लाइ चयो जिते उहो अकेलो हुजे हुन सां, ऐं चयईं कि तूं ॿिए किथे वञी करे इंतज़ारु कर। जॾहिं उहो हुन सां मस्ती कंदो रहियो, मूंखे जाम शर्मिंदगी ऐं लज्जित महसूसु थियो। मूंखे पाण ते शर्म ईंदी हुई, पंहिंजे मम्मी पप्पा ते शर्म ईंदी हुई ऐं उन्हनि जे लाइ शर्म ईंदी हुई। ऐं मां जेसिताईं जवान न थियमि, मां सम्झी कोन हुयमि शर्म जी समस्या कहिड़ी आहे ऐं इहा जॾहिं असां उन जे लाइ शर्मिंदा थींदा आहियूं पंहिंजे वीचारनि में, पंहिंजे कमनि में। मां जाम शुक्रगुज़ार आहियां प्रभु जे उन वचन लाइ जेके चवंदा आहिनि, मां हिन जो सूत निभाईंदमि, मां तोखे हमेशह वधीक ॾींदमि। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, तव्हांजो पोषण सुठो थियो आहे। पंहिंजे मम्मी पप्पा जा वञी करे पेर चुमो ऐं उन्हनि खे 3 दफ़ा चओ, अगरि तव्हांजो थोरो बि सही पालन पोषण थियो, थोरो बि सही तरह सां परवरिश थी आहे, आमेन। यौन शोषण अहिड़ो शर्मिंदा कंदो आहे, कोई उन जे बारे में ॻाल्हाए नथो सघे। कंहिंखे ख़बर न आहे कीअं ॻाल्हाइबो। मुंहिंजे पीउ जे तरफ़ां मुंहिंजी साहेड़ी जो शोषण थियण खां पोइ असां ॿई हिक ॿिए सां ॻाल्हाईंदासीं, पर उन बारे में न ॻाल्हाईंदासीं। हाणे जॾहिं मां उन जे बारे में सोचींदी आहियां कि मां अचरज में थींदी आहियां। मूंखे जाम हैरानी थींदी आहे कि इहा कहिड़ी घटिया ॻाल्हि आहे, कोई हिन जे बारे में ॻाल्हाए बि नथो सघे उन ॻाल्हियुनि ते। स्कूल में मां ढोंग कंदी हुयमि नॉर्मल जीवन जो। मूंखे जाम अकेलो महसूसु थींदो हुयो घर में ऐं मां पाण खे अलॻि महसूसु कंदी हुयमि। हर वक़्तु मूंखे लॻंदो हुयो कि मां अलॻि आहियां सभिनीनि खां, कोई दोस्ती न आहे, कोई एक्टिविटी न आहे, शामिल थियण जी इजाज़त कोन्हे किथे बि। फुटबॉल न खेॾणो आहे, कंहिंखे किथे भाग न वठणो आहे, मुंहिंजो कुझु मिंट में घर वञणु पवंदो आहे, छो त मुंहिंजो पिता मूंखे हमेशह शक कंदो हो। इहा दिलचस्प ॻाल्हि आहे, दोष हमेशह जन्म ॾींदो आहे। मुंहिंजा दोस्त न हुया, मूंखे छोकिरनि सां मिलण जुलण जी इजाज़त न हुई। मुंहिंजे पीउ मूंखे गिफ्ट मिलण वारी ऐं पाइण वारी ड्रेस क्लास जी अंगूठी या फोटो वठण न ॾिनई, छाकाणि त हुन चयईं फालतू ख़र्च न करणा आहे। ऐं मूंखे सम्झाइण जी कोशिशि करणी पवंदी हुई कि मां ईअं छो न करे रही आहियां, मूंखे छो न मिली रहियो आहे, पिकनिक न वञिणो आहे, इहो न करिणो आहे, क्लास में न वञिणो आहे। इहो जाम पाबंदी हुई, मूंखे इन लाइ जाम नाटक करणा पवंदा हुया। जाम ख़राबु हो, सचपच जाम ख़राबु, सचपच। हिकु दफ़ो मूंखे यादि आहे जंहिंमहिल मां नंढी हुयमि ऐं स्कूल में हैलोविन पार्टी थियण वारी हुई ऐं उन्हनि वटि बि एॾा पैसा न हुया। उन्हनि मूंखे हिकु भेड़ीअ जो मुकुट वठी ॾिनो।
जॾहिं ॿियनि सभिनीनि छोकिरियुनि उते पंहिंजी माउ जा ठहियल राजकुमारी जा कपिड़ा पाता हुया ऐं पहिरीं जा उन्हनि कपिड़ा पाता हुया शिफॉन जो, उहे जाम सुठा पिया लॻनि ऐं मां ॿेड़ीअ जो मुकुट पातो। मूंखे यादि आहे वञी करे स्कूल जे मैदान जे कोने में लिकियमि, जाम ख़राबु लॻो। उन जे बारे में जीअं मां लॻां पई उहे ॻाल्हियूं जेके यादि आहिनि, ऐं मूंखे यादि हुयो कि जीअं सभु परियुनि जी राजकुमारी लॻनि पियूं तीअं मूंखे लॻो, मूंखे जाम दुख पियो थिए कि सभु राजकुमारियूं हुयूं ऐं मां ॿेड़ीअ जे रूप में आहियां। मुंहिंजो हिकु ख़तरनाक शर्म करण वारो भेद आहे जेको मूंखे जिंदो मारे पियो। ख़बर अथई जिंजर, मां जाम दफ़ा डप जे बारे में ॻाल्हाईंदी आहियां। मुंहिंजे वीचार सां सभिनीनि खां वधीक नुक़सानदार आहे इहो डपु। मूंखे सचपच यादि कोन्हे कि पंहिंजे नंढपण में ॾकणु न हुजे हा। असांखे सम्झण में मदद कयो उहो कीअं हो, छो त अहिड़ा जाम माण्हू आहिनि जेके वक़्तु उन में फासल आहिनि। उहो उदाहरण ॾेई करे असांखे सम्झाए सघो कि जेको नौजवान माई जे तौर ते हुई, मूंखे कॾहिं सुरक्षित महसूस न थियो। मां इहो मञींदी आहियां ज़ाइफ़ुनि खे ख़ासि ज़रूरी आहे सुरक्षित महसूस थियणु, उन्हनि जो देखभाल करण जी ज़रूरत। मिसाल जे लाइ मुंहिंजो पीउ राति जो कमु कंदो हो ऐं त मंझंदि जो 3 बजे कम लाइ वेंदो हो, वापसि अधु राति जो ईंदो हो मोटी करे। ऐं अगरि मां जाॻींदी रहंदी हुयमि ऐं मां दरवाज़ो खोलण जी आवाज़ ॿुधंदी हुयमि, मूंखे उहो डपु महसूस लॻंदो हो, छो त मूंखे कॾहिं ख़बर न हुई कि उहो छा करण वारो आहे। हर छंछर जी राति जो उहे ॿाहिरि वेंदा हुया ऐं सचपच नशे में ईंदा हुया। उहो मञा थी उनजो मनोरंजन आहे। उहो पंहिंजो कमु पूरो कंदो हुयो ऐं पोइ हर छंछर जी मंझंदि जल्दी निकिरी वेंदा हुया ऐं शुरू कंदा हुया। उन खां पोइ मोटंदा हुया या सुबुह जो 5 या 4 वॻे इन विच। तॾहिं बि जॾहिं सुठा ॾींहं ईंदा हुया उन प्रकार जी शोषण न थींदो हुयो ऐं मुंहिंजी माउ उन्हनि वटि थींदी हुई ऐं उन वातावरण में उहो डपु थींदो हुयो। उन में डपु भरियल हूंदो हो कि असां जी रहिया आहियूं उन वातावरण में जिते असांखे डप में जीअणो पवंदो। ख़बर न आहे कि छा थियण वारो आहे। पियो सके, हा, कुझु बि बिल्कुलु स्थिरता न हुई। ऐं उन ॻाल्हि जी असां हिकु दफ़ो कुझु कयूं त उहो कंबार उहो कुझु न करे, उन जी मन जी हालत उन जे आधार ते ॿियों दफ़ो ऐं उनखे जाम दफ़ा वधीक गुस्सो कंदा हुया। ऐं इन करे बुनियादी तौर ते मां रहंदी हुयमि काबू करण वारो। मां हमेशह इहो ई चवंदी आहियां, अगरि हुनखे टीवी ॾिसणी आहे त आहे, अगरि हुनखे सुम्हणो आहे त सुम्हणो आहे, उहे जेके चवंदा उहो ई थियणु खपे, तव्हांखे रोटी खाइणी आहे। ऐं ख़बर अथव हिकु ॻाल्हि, मां जेकी मुंहिंजे लाइ जाम नुक़सान करी हुई, मुंहिंजे लाइ शोषण सां जुड़ियल हुई, मूंखे चवंदा हुया सचपच घटिया लॻंदो हुयो जॾहिं मां जाम नंढी हुयमि, शायदि 8-9 साले जी। तंहिंमहिल उहो ॾींदा हुया मूं हिकु फोटोग्राफ। उन खां पोइ मूंखे चवंदा हुया कि तोखे ॾिसी छा लॻो। त अगरि मां उन्हनि खे उहो न चवां त मूं ते जाम गुस्सो थी वेंदा हुया। ऐं इन करे तेज गुस्सो वारो थियण जे करे तव्हांखे इहो सम्झणो आहे कि तव्हां जाम गुस्से वारा आहियो, ख़बर अथव। ऐं पोइ पहिरीं ॻाल्हि इहा आहे कि तव्हां एतिरा माण्हू इस्तेमालु था कनि। ऐं पोइ मूंखे मुंहिंजे पंहिंजी पूरी शक्तिअ सां, मुंहिंजे वीचार सां मूंखे जेको न वणंदो हुयो उनखे नफ़रत करणु हो। मुंहिंजे वीचार सां शायदि उहो सभिनीनि खां नुक़सानकारक शइ हुई मुंहिंजे लाइ। मूंखे मजबूर कयो वेंदो नकली जीअण जे लाइ। मूंखां पहिरीं इहो पुछियो वियो कि मां स्पष्टदारी छो आहियां। मां सचपच उन खां पहिरियों हुजां हा। मां पहिरीं खां ई इहो सभु ॾिठो। मां एतिरो छल कपट ॾिठो आहे कि ढोंग सां जाम ॼणा इहो निपटी सघंदा आहिनि, पर प्रभु जे तरफ़ां ॾिनल आज़ादी मूंखे भेट में मिली आहे। इहो मुंहिंजो हिसो आहे जंहिंसां मां ढोंग नथी करे सघां काई बि ॻाल्हि जो। मुंहिंजे लाइ इहो जाम सचपच ईमानदार ॻाल्हि आहे कि मूंखे मिलियो आहे। उहे हमेशह मूंखे चवंदा हुआ जेको मां कयो उन जो कारण इहो आहे त मां ख़ासि हुयमि। त मां इहो सिखियो असल में प्यार छा आहे। ख़ासि शइ आहे हिकु शइ। जॾहिं मां 9-10 साले जी हुयमि, मूंखे यादि आहे मुंहिंजो पीउ मूंखे पाण सां गॾु वठी हलियो हिकु महिला संबंधी जे घर। उन चयईं कि तोसां सभागो करण वारो आहे। उन चयईं कि उहो तोसां प्यार कंदो आहे। इहो कहिड़ो सुठो आहे। मूंखे इहे सभु ॻाल्हियूं सम्झ में न पई अचनि जेको उन चयो, पर पोइ उन मूंखे चङी तरह ॿुधाईं कहिड़े कम जे बारे में। मूंखे हमेशह राज़ लिकाइणा पिया।
उहे चवंदा हुया जेको बि आहे सुठो आहे, इन खे राज़ रख। अगरि मां कंहिंखे ॿुधाईंदमि कोई न सम्झंदो ऐं कोई मूं ते विश्वास न कंदो, इन जे करे परेशानियूं हूंदियूं परिवार में। इहो दिलचस्प हो ऐं मूंखे सम्झ में आयो उहो मुंहिंजी ज़िम्मेदारी थी वई कि परिवार में कोई समस्या न पैदा थिए पंहिंजे सूर जे करे, दुख जे करे। ऐं हिकु सभिनीनि खां वॾी ॻाल्हि जंहिंखां मूंखे निपटणी पई हुई, अॼु मां उन जो विरोध करणो पियो आहे कि ज़िम्मेदारी जी करणी भावना हुई पाण जे उन लाइ ज़िम्मेदार ठाहिण कि मुंहिंजी ज़िम्मेदारी कोन हुई काई बि शइ सां। मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधायां थी, मां पाण सां गॾु समस्या जो सामनो कंदमि, मां पंहिंजे पाण खे समस्या सां हटाईंदमि ऐं उहा ज़िम्मेदारी हटाईंदमि चरियाप। पर त बि प्रभु इन पक्ष में मूं ते जाम कमु कयो आहे, इहो चवण जे क़ाबिल ठाहियो जॉयस तुंहिंजी ज़िम्मेदारी कोन्हे तोखे हिन सां निपटण जी काई ज़रूरत कोन्हे। उन सां केतिरा सम्झंदा आहिनि ज़िम्मेदारी जी कुरी भावना सां गॾु न रहो। इहो ॾिसो त सही, शैतान इन करे सभु कुझु राज़ रखणु चाहींदो आहे, छो त जेसि ताईं उहो तव्हां में लिकियलु आहे त उहो लिकियलु आहे अंदरां, सॼो न पूरी तरह सां। उहे ॻाल्हियूं जेके तव्हांजे अंदरि लिकियल हूंदियूं आहिनि उहो तव्हांखे शर्मिंदा कंदो आहे ऐं तव्हां सां गॾु उहो शर्मिंदा अॻियां वधंदी। जेकी ॻाल्हि तव्हां कुझु न कई हुजे त तव्हांखे शर्मिंदा महसूस ई न थींदो, इहो तव्हांखे ध्यानु ॾियणो आहे। पाण सां ॻाल्हायो साफ़ ऐं ईमानदारीअ सां। तव्हांखे हुनखे ॿाहिरि कढणो पवंदो आज़ादु थियण लाइ। मूंखे कुझु ॻाल्हियूं यादि आहिनि जॾहिं मां थोरी वॾी थियमि, जॾहिं मां 12 या 13 साल जी हुयमि, मुंहिंजे पीउ मस्ती कई। उन्हनि मूं ते शारीरिक दबाव कोन विधो, उन सचपच मूं ते ज़ोर न विधो, डपु चालाकी काबू करणु ऐं धमकियूं ॾियणु घणा दफ़ा। ऐं हिन दफ़े मूंखे हुन जी तयारी करण लाइ जाम सुठो हुयो। इन खां पहिरीं उहो न थियो हो जेको मां हुन सां गॾु कयो हो ऐं हुन इस्तेमालु कोन कयो हो। जॾहिं चयोमांसि, पहिरियों दफ़ो इहो चयईं कि लॻभॻि 3 हफ़्ता उन जी तयारी करण वक़्तु मूंसां गॾु छो। मां हमेशह चवंदी हुयमि यौन शोषण, पर मूंखे सचपच विश्वास आहे कि प्रभु मुंहिंजे दिलि में इहा ॻाल्हि विधी हुई कि सचपच मां मञींदी आहियां, आदत थी वई आहे। पर असल में उन्हनि मूंसां बलात्कार कयो, उन उहो ई कयईं। उहो करे हर हफ़्ते ऐं हफ़्ते में घटि जेसि ताईं मां आणंद जी थियमि। मां थोरो जाम हिसाबु लॻायो त मां इहो ॼाणियो मूंखे पीउ मुंहिंजे विश्वास करण जे लाइ मुंहिंजे पीउ क़ाबिल थियणु खपे हा। उन्हनि बलात्कार कयो घटि में घटि 200 दफ़ा जेसि ताईं मां आणंद जी न थियमि। हाणे मूंसां गॾु अहिड़ो कुझु थियण खां पोइ बि मां अॼु तव्हांजे साम्हूं बीठी आहियां, हिन हॉल में, जीअं मज़ो अचे। अगरि प्रभु जीवित ऐं ठीक ठाक कोन हूंदो आहे इन धरतीअ ते, इहो कीअं थी सघंदो आहे प्रभुअ जे बिना? तव्हां शैतान ते सभिनीनि खां वॾो पालनहार आहे। पंहिंजे प्रभुअ खे तव्हां हवाले करे छॾियो पंहिंजी सभु जीवन। तव्हां उनखे सभु कुझु ॾेई छॾियो जेको उहो चवनि था। छो त यादि रखो, जॾहिं मां तव्हांखे चवां थी कि मूंखे ख़बर आहे दुख थियणु छा आहे, जॾहिं मां तव्हांखे पंहिंजी गवाही ॿुधाईंदी आहियां, इहो चवंदी आहियां मां चङी आहियां, संपूर्ण आहियां, समझदार आहियां, ठीकु आहियां ऐं मुंहिंजी 43 सालनि जी शादीशुदा ज़िंदगी सुठी आहे। मूं वटि 4 ॿार आहिनि ऐं 10 पोटा ॾोहिटा आहिनि। मूंखे पंहिंजे जीवन सां प्यारु आहे। मुंहिंजे ख़्याल सां मां बहुमूल्य आहियां जेको मुंहिंजे राज्य में आहे प्रभु। ऐं मां उमेद कंदी आहियां कि तव्हांखे उमेद मिले ऐं तव्हांजे जीवन में प्रभु अचे। तव्हांखे इहो चवणो आहे ऐं करणो आहे। आमेन। अॻियां वधो जीवन में ऐं उहो कयो जेको करणो अथव। जेको संघर्ष आहे उहो निकिरी वेंदो। हिमत न हारो, यात्रा सफल थींदव। हीअ कुर्बानी तव्हांखे ॾियणी पवंदी। तव्हां अॻियां वधो जीअं तव्हांजो जीवन सफल थी वञे। हिमत न हारियो, हिमत न हारियो। जॉयस, हलो विश्वास जे बारे में थोरो ॻाल्हायूं था। छो त विश्वास करणु कठिन हूंदो आहे। जॾहिं घड़ी घड़ी उहो साबित थींदो आहे कि माण्हू विश्वास जे क़ाबिल कोन्हे। कीअं तव्हां सम्झ जी हालत में कीअं पहुचंदा आहियो कि प्रभु वफ़ादार आहे ऐं उहो विश्वसनीय आहे। ऐं जॾहिं कोई कूड़ ॻाल्हाईंदो आहे त असांखे विश्वास कराइणो पवंदो आहे कि छा हासिल थियो। इहो सचपच जाम कठिन हूंदो आहे।
ख़ैर उन्हनि ॻाल्हियुनि में सचपच मुंहिंजी मदद कई हुई उहो हुयो वचन अनुसार जेको मूंखे प्यारु कंदो हो ऐं सुठाईअ सां मूंखे विश्वास कंदो हुयो। मां जाम सालनि ताईं इहो कयो ऐं जाम साल गुज़री विया। मुंहिंजो मतिलबु आहे त 2-3 माण्हू उहो ई करण जी कोशिशि कई हुई ऐं घणा दफ़ा मुंहिंजे बॉस मूंखे अंकल बि ऐं पोइ ॾाढा ॼणा ईअं रिश्तनि में साम्हूं मूंखे ॾिसंदा आया। पर सच चवां मुंहिंजे ख़्याल सां सच चवां मां अहिड़े वातावरण में वधी थी आहियां। इहो आम थींदो रहंदो हो। हा बिल्कुलु मुंहिंजे ख़्याल सां उहो ॼाणींदा हुया इहे ग़लति आहे। पोइ बि कुझु अहिड़ो हुयो जेको ख़बर अथव अहिड़ा कुझु जाम माण्हू आहिनि जेके जाम स्वार्थी हूंदा आहिनि। इन करे असांखे कठोर ऐं शक्ति ठाहे छॾींदा आहिनि। ऐं पोइ मूंखे यादि आहे जीअं देव सां शादी खां पोइ देव मूंखे जाम दफ़ा चवंदा हुयो ईअं व्यवहार छो कंदी आहे। ऐं ख़बर अथव दुश्मन आहिनि छो त मूंखे अनुभव थियो हो। मुंहिंजो नुक़सानु पहुचाईंदा आहिनि ऐं मुंहिंजे लाइ जाम कठिन हुया इहे सभु फ़ैसिला खणण लाइ जीअं परिवार जे तौर ते। छो त सचपच विश्वास कोन हुयो कोई फ़ैसिलो वठी सघंदो आहे कि उन जे सिवा कोई सुठो आहे। छो त मां उहो ई ॾिठो जेको मुंहिंजे पीउ तरफ़ां थियल हो फ़ैसिलो। पर जेको उहो चाहींदो हुयो उनखे सुठो महसूसु कंदो हुयो। उन्हनि खे कंहिं ॿिए जी परवाह न हुई। इन करे प्रभु सां गॾु हिकु ॻाल्हि कई, हाल ॼाणण जी कोशिशि कई कीअं हीअ करे सघंदो आहे, मां हुनजो विश्वास कीअं कयां। देव बि हिन में गॾु आहे, मां हुन ते विश्वास कीअं कयां। ऐं पोइ प्रभु मूंखे चयो कि मां तोखे कंहिंजे मथां विश्वास करण लाइ नथो चवां, मां मूं ते थो चवां तूं विश्वास कर उन जे मामले में। हा तव्हां लिकियल ॻाल्हि जे बारे में जाम सेखारियो आहे ऐं उन मां ख़तरनि जे बारे में। अहिड़नि सालनि खां पोइ बि छा तव्हां इहो ॾिठो आहे प्रभु हाणे तव्हांजे जीवन में उहो चङाई ज़ारी रखी आहे ऐं अहिड़ी ॻाल्हियूं जेके तव्हांखे ताकी उहो सम्झ में अचनि कि जेका रहस्य हुया उनखे लगातार आज़ादी मिलंदी रही। सच इहो चवां रहस्य असांखे हिकु क़ैद में रखंदो आहे ऐं तव्हांखे सचपच आज़ादी मिलंदी आहे जॾहिं तव्हां आख़िरकार ॿुधंदव। ख़बर अथव मां माण्हुनि खे चवंदी आहियां यादि रखो इहो सुठो हूंदो अगरि तव्हांखे कोई प्यार थो करे या कहिड़ी ॻाल्हि परवाह थी करे या तव्हां अॻियां था वधो ऐं मार्गदर्शन थो मिले, पर सची ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे महसूसु थींदो ऐं सच इहो बि आहे कि तव्हां उन मां ॿाहिरि निकिरी करे उन कुर्सी ते वेही करे चई सघंदव हा तव्हां ख़ुशि आहियो ऐं तव्हांखे उन जे लाइ स्वर्ग जा पाप न करणा पिया। इन करे तव्हां उन मां ॿाहिरि निकितव। ऐं मां हमेशह खुले दिलि सां चवंदी आहियां, खुलो ॿुधाईंदी आहियां कि जेको मां आहियां उहो तव्हांजे साम्हूं आहियां। ऐं घणा दफ़ा असां पाण खे आईनो ॾेखारींदासीं। मां हमेशह हिकु ॻाल्हि चवंदी आहियां कि जॉयस तुंहिंजा अहिड़ी मम्मी पप्पा हुया, तोखे सही प्यारु सही तरीक़े सां मिलियो, तोखे हमेशह कुझु बि थियो कहिड़ी बि समस्या हुई, पर यादि रख तूं हमेशह गॾु जॉयस तोसां प्रभु आहे। इहा ॻाल्हि तोखे हिकु ॻाल्हि सम्झणी आहे ऐं अॻियां वधिणो आहे। जे कंहिंजो बि शोषण थियो आहे उहो पूरी तरह सही थी सघंदो आहे। कुझु अहिड़ी शयूं आहिनि जेके मूंखे कॾहिं न मिलंदियूं। जेको मूंखे हासिल करणु सुठो लॻंदो हो मूंखे कॾहिं ख़बर कोन पवंदी। मूंखे कॾहिं कोन ख़बर पवंदी कि इहो छा थी रहियो आहे, पाण मां कहिड़ी ॼाण। ऐं उहो मूंखे भाकुर पाए करे छा कंदो हुयो उन जे लाइ, ऐं उहो प्यारु हासिल करण लाइ छा डपु ॾींदो। उन शइ जे करे मां कीअं बदिली सघी हुअमि ऐं दुख थियण ते मूंखे छा महसूसु थियो हुयो, मूंखे इहो कॾहिं कोन मिलियो। पर मूंखे हुन खां बहितर आहे। छो त मुंहिंजी परमेश्वर सां गॾु हिकु चाल आहे, उन सां गॾु हिकु रिश्तो आहे जेको सभ खां वॾी ॻाल्हि आहे इन दुनिया में, सॼी दुनिया में। बाइबल चवंदो आहे वचन संहिता 27:10 में लिखियल आहे तव्हांजा मम्मी पप्पा तव्हांखे छॾे ॾे, मां तव्हांखे संभालींदमि हमेशह गोद में ऐं मां तव्हांखे पंहिंजो ॿारु सॾाईंदमि। आमीन। ख़तमु कंदे वक़्तु मां तव्हांखे याशाया 69:7 यादि कराई हुई। तव्हांजी जेकी ॻाल्हि आहे उहो तव्हांखे सुठी मिलंदी, आनंदार जेकी सुठी आहे उहो पंहिंजे भाग जे कारण जय जयकार कंदो ऐं जंहिंजे करे तव्हांखे उहो ख़ुशी थींदी, तव्हांखे ख़ुशि रखंदो। यादि रखिजो जेको तव्हांखे मिले थो तव्हांखे मुक्ति ॾींदो
उनखे असांखे छॾिणो आहे दुश्मन सां न जेको तव्हां कयो आहे। उन गहराईअ सां जेको असांजे अंदरि आहे उहो स्वास्थ्यकर्ता आहे। उहो तव्हांजे लाइ सभु कुझु कंदो ऐं तव्हांजी रक्षा कंदो। हर जॻह ते जेकी ज़रूरत पवंदी उहो पाण अची बीहंदो ऐं हर जॻह ते आहे। मूंखे विश्वास आहे तव्हां कंहिंखे सुञाणो जंहिंजी गवाही थी सघंदी हिन मां। तव्हांजी जाम महिरबानी। असां सां गॾु जुड़ो ऐं अॻियां वधो ऐं मुंहिंजा कुझु गुप्त पल ॿुधो पंहिंजे पाण सां। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्रीअ लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।